सो बेसिकली इन्हनि जो मसइलो जेको आहे न पाण में फैमिली डिस्प्यूट आहे। अहिड़ो अॻुवा वारो अहिड़ो कोई बि वाक़ियो हिननि जे विच में न थियो आहे। छा थियो, माउ जेका आहे उहा पंहिंजे पुटनि सां ख़ुशी सां रहे थी। होॾे हुन पासे हुनजो मुड़ुसु आहे, हिन पासे हुनजा पुट आहिनि। हे पंहिंजे पुटनि सां ख़ुशी सां रहंदी हुई। त पोईं तारीख़ ते मां न अची सघियुमि वकील, त जज साहब सम्झो उन्हनि हुनखे जज साहब खे मिसगाइड कयो त मां उन्हनि वटि इलीगल कन्फाइंड आहे, मीन्स उन्हनि ॿधी वई आहे। पर अची अॼु हुन जेका आहे उहा हिननि जी मदर आहे, उन अची जो बयानु ॾिनो त मां किथे बि इलीगल ॿधल न हुयुमि, कन्फाइंड न हुयुमि। मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजे पुटनि सां मां ख़ुशि वेठी हुयुमि। उहा जज साहब खे अॼु उन पंहिंजी स्टेटमेंट ॾेई छॾी। पोइ जज साहब चयो ठीकु आहे, हिकिड़ो ॿियो चांस तव्हांखे ॾियूं था, तव्हां पाण में अॻोपो जिते तव्हां ख़ुशी बि आहे अॻोपो तव्हां पाण में ठही अचो। त हाणे विच में ॿ माण्हू असां सिलेक्ट कया आहिनि जेके हिननि जा पाण में विहारे करे फैमिली डिस्प्यूट पाण में ख़तमु कराए छॾंदा। पोइ पीउ माउ पुट सभु गॾिजी रहंदा इनशाला। हिन में 6 तारीख़ पई आहे, अॻिली तारीख़ 6 आहे। 6 ते जज साहब खे ॿुधाइणो आहे त बाबा ठीकु आहे, ॿई धुरियूं पाण में विचा कॉमन मैन जे ज़रिए पाण में सेटलमेंट करे इनशाला ताला फैमिली आहे। फैमिली डिस्प्यूट अहिड़ो को ऑफेंस ॾोह कुझु थियो कोन्हे पाण में, लेकिन मिसअंडरस्टैंडिंग्स ने फैमिलीज़ जे ई विच में, उहे 6 तारीख़ खां पहिरियों इनशाला ख़तमु थी वेंदियूं। शोहर सां वेंदुमि, शोहर आहे, हुननि मूंखे बेज़ार रखियो, ॾटे ते आंदऊं मूंखे हिते त तोखे हल मुड़ुसु तलाक थो ॾे, उल्टो करे हिनखे ईअं वठी आया। पोइ हिते ॻाल्हि खुली त हिन चयो न मां मुड़ुस सां रहंदमि, मुड़ुस ॾे वेंदुमि, हे मुंहिंजी नियाणियूं ईअं वेंदुमि। 3 सालनि खां पोइ हिन जज खे मां सलाम थो कयां जेको हिन मूंखे करे ॾिनी आहे। 6 जजनि बि न करे ॾिनी रिकवरी, हिन जज साहब मूंखे रिकवरी करे ॾिनो आहे 3 सालनि खां पोइ। पोइ चांस ॾींदुमि, कोर्ट ज़मानत खणंदी, कोर्ट जे ज़रिए ज़मानत खणंदी त हे आईंदा तव्हां सां को न कंदो, न तव्हांजे घर में ईंदो, न कोई वास्तो तव्हां सां रखंदो। अली नवाज़ हुनखे छॾे ॾींदो।